नाज़रीन, हींअर मां जंहिं रेलवे स्टेशन ते मौजूदु आहियां, हीउ रेलवे स्टेशन पाकिस्तान जो वॾे में वॾो रेलवे स्टेशन हो। पर जॾहिं लाहौर रेलवे स्टेशन खे दुबारा जोड़ियो वियो त इहो एज़ाज़ लाहौर रेलवे स्टेशन ॾांहुं हलियो वियो। हीउ मीरपुर रेलवे स्टेशन जिते हिक ई टाइम ते दर्जनों रेलगाॾियूं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदियूं ऐं वेंदियूं हुयूं। पर हाणे हीउ रेलवे स्टेशन हिकु मुकमल तबाह थी चुको आहे, जिते क़िस्मत सां हिकु या ॿ जेकी रेलगाॾी आहे उहा हले थी। आख़िर इन जी कहिड़ी वजह आहे? अचो तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां त मीरपुर रेलवे स्टेशन जो आख़िर ज़वाल छो थियो। कंहिं वक़्त में मीरपुर जी रेलवे स्टेशन जो उरूज हूंदो हो, जितां सुबुह फजर खां वठी अधु राति ताईं रेलगाॾियुनि जो अचणु वञणु जारी रहंदो हो ऐं हर कलाक बाद मेन लाइन ऐं लोप लाइन ते ट्रेनूं कराची, हैदराबाद, छोर, खोखरापार, नवाबशाह ऐं नवकोट ऐं सिंध जे ॿियनि केतिरनि शहरनि जे विच में हलंदियूं हुयूं, जंहिंसां न रुॻो हज़ारनि ख़ानदाननि जो रोज़गार जुड़ियल हो, पर लखें मुसाफ़िर परदेसियुनि खे पंहिंजी पंहिंजी माग मकान ताईं आसान ऐं सस्ती सवारी बि मुयसरु हुई। पर हिकु मुनज़्ज़म मनसूबे मुताबिक़ आस्ते आस्ते ट्रेनुनि जी तइदाद घटाई वई, रेलवे स्टेशननि जा स्टॉप घटाया विया ऐं काफ़ी स्टेशनूं पिणु बंदि कयूं वियूं ऐं काफ़ी हंधनि तां रेल जूं पटड़ियूं पिणु उखरी वियूं ऐं अॻिते लाइ उन्हनि जो गस पिणु बंदि कयो वियो। न रुॻो इहो, बल्कि सिक्योरिटी जे बहाने सां मीरपुर मोड़ाबाव हलंदड़ ट्रेन बि बंदि कई वई। हिन रेलवे स्टेशन जो कंहिं दौर में वॾो उरूज हो, हाणे इहो नाहे रहियो। हीउ रेलवे स्टेशन वीरान थी चुको आहे। हाणे हितां सिर्फ़ु कराची, हैदराबाद ऐं खोखरापार जी लाइन ते रेलूं हलनि थियूं, जेको ताज़ो ई वॾो वरसो बंदि रहण खां पोइ मीरपुर जे मक़ामी माण्हुनि ऐं सिविल सोसाइटी सोशल वर्करनि पारां वॾी जदोजहद खां पोइ इहे खोलियूं वयूं आहिनि। रेलूं बंदि थियण जो मेन कारण रेलवे खाते जी बेध्यानी आहे, जंहिं सबबु पूरी सिंध में विछायल पटड़ियूं तबाह थी वियूं आहिनि। रेलवे खाते खे हिन मामले ते गौर करणु घुरिजे ऐं आवाम खे सफ़री सहूलियतूं ॾियण लाइ रेलूं ॿीहर बहाल कयूं वञनि।